जीडीए जे मरकज़ी अॻवान अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब गुलाम रहीम चयो आहे त सिंध जी मीडिया तस्लीम करे चुकी आहे ऐं सुञाण धुरियनि खे बि अहसास थियो आहे त सिंध जूं ज़मीनूं मुंहुं बचायूं हुयूं। भंडार ॿेट ते उन वक़्त जो वफ़ाक़ी वज़ीर बाबर गौरी ऐं पोर्ट कासिम वारनि कब्ज़ो करण थे चाहियो, पर मूं उन वक़्त सिंध जा ॿेट पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ निभाईंदे कब्ज़े थियण खां बचाया। जारी कयल पंहिंजे बयान में डॉक्टर अरबाब गुलाम रहीम चयो आहे त ॿाहिरि मुल्कनि जी हिक कंपनी खे ॿेट विकिरो करण जी साज़िश कई वई, पर मूं उन वक़्त वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी इन साज़िश खे वाइको कंदे चयो त इन्हनि ॿेटनि में सिंध जो हिसो रखो, सिंध जी मिल्कियत आहिनि, सिंध जो हक़ आहे। हुन चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ज़माने में पोर्ट कासिम जे जहाज़नि खे भंडार ॿेट भरिसां रस्तो ॾिनो वियो हो। उन बुनियाद ते पोर्ट कासिम इन ज़मीन ते हक़ जतायो। ख्यामाड़ी ऐं हॉक्स बे जी ज़मीन लाइ बि दुबई जे अमार कंपनी वॾा लामारा हया। उन वक़्त जे पावरफुल माण्हुनि जी न्याणी जो वॾो प्रेशर हो त सिंध जी 60,000 एकड़ ज़मीन ॿाहिरीं कंपनी खे ॾिनी वञे, पर मूं ईअं हरगिज़ थियण न ॾिनो। अरबाब गुलाम रहीम चयो त रेलवे ऐं कराची पोर्ट ट्रस्ट भरिसां बि ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कई वई, जेका कोशिश नाकाम बणाईंदे खेनि सिंध जूं ज़मीनूं न ॾिनियूं। मली नदी जे पेट ते कब्ज़े करण लाइ तमामु वॾो बाअसर माण्हू आयो, उन खे बि मूं मुंहंटोड़ जवाब ॾींदे सिंध जी ज़मीनुनि खे पंहिंजो क़ौमी सरमायो सम्झंदे बचायो। हुन चयो त सिंध हुकूमत क्यामाड़ी ज़िलो ठाहियो आहे, ॿिया तालका ज़िला ठाहिया पिया वञनि। जॾहिं मूं पंहिंजी हुकूमत में लाड़काणो, कंबर, शिदातकोट, जामशोर, उमरकोट, टंडो, मोहम्मद खान टंडोल हया रही, ॿिया ज़िला ठाहिया त पीपुल्स पार्टी वारनि अजाई बावेला मचाई। इन इहा ॻाल्हि जी ख़ुशी आहे त आवाम जी भलाई ख़ातिर ठाहियल मुंहिंजा ज़िला हू वापसि करे न सघिया। सदस्य चवण हो त कराची जे मसइले ते पीपुल्स पार्टी वागू वारा ॻोढ़ा ॻाड़े कराची जो सौदो करण चाहे थी। कराची ऐं जामशोरो जूं ज़मीनुनि ते मलक रियाज़ जे हवाले कयूं वयूं, जिन ज़मीनुनि में पीपुल्स पार्टी जे अॻवाननि जो हिसो आहे। सिंध जो अवाम अखि खोले पीपुल्स पार्टी जे सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि खे नाकाम बणाए।